Assalamualaikum. Maman Sidi Mishwar Bahala. रब या अल्लाह तू ही मालिक तू ही ख़ालिक आहीं या ख़ुदा ॿियो केरु बि कोन्हे तोखां सवा। इल्तिजा आहे ॿुध ऐं असांजा रब। रब बाए खे बणायो तो बाग हो ऐं ख़लीलुल्लाह खे बचायो तो हो। पार कश्ती नूह जी हिकदम उठी नज़र रहमत जी जॾहिं तुंहिंजी पई या अल्लाह रब। रब रस्तो दरिया में मूसा खे ॾिनो तो ऐं यूसुफ खे खूह मां बचायो तो। ऐं आदम अलैहिस्सलाम जॾहिं ख़ता हुई कई तॾहिं ज़मीन ते हिन खे लाथई या अल्लाह रब। रब या अल्लाह ॾाढो रुनो ऐं सॾ कया हुई ऐं मुंहिंजा रब। पर बख़्शिश न थी आदम अलैहिस्सलाम जी या अल्लाह रब। रब या अल्लाह सवें सालनि ताईं रुअंदो रहियो ऐं जॾहिं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो मौला वसीलो वरितो या अल्लाह रब। रब या अल्लाह ख़ुदा तो तॾहिं आदम अलैहिस्सलाम खे चयो तुंहिंजी दुआ हाणे त क़बूल थी वई। रहमत जोश में आई उन महिल फरमायाई पाण ख़ता सां तोखे माफ़ कई या अल्लाह रब। माफ़ कई चयो या अल्लाह रब। रब या अल्लाह तासीब जो सब बारगाह तुंहिंजे में सब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वास्तो वसीलो खणी आया आहियूं या अल्लाह रब। रब या अल्लाह साहब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वास्ते बख्श कर सब गुनाह जेके असां सभिनी कया या अल्लाह रब। रब या अल्लाह रहमत खां तुंहिंजे फज़ल सां हर बला हर मुसीबत खां बचा या अल्लाह रब। रब या अल्लाह सिधे रस्ते असांखे हलाए गैर हाज़िर जेको इन मजलिस में हाज़िर आहे या ख़ुदा उन मिड़नी जी दिलनि जी आस उमेद पुॼा पूरी थिए हर दुआ या अल्लाह रब। रब या अल्लाह खुश रहे सब उम्मत खैरुल वरा दे शफा बीमारन के मालिक मुंहिंजा या अल्लाह रब। रब या अल्लाह जो सफ़र में आए उनखे आसान करे ख़ुशीअ सां उनखे हर ख़ुशियूं ॾे सिहत में भाग सां बे औलादनि खे औलाद ॾे या अल्लाह रब। रब या अल्लाह करे उन्हनि जे घर के रोशन आए मुंहिंजा अल्लाह रब। रोज़ी ॾे उन्हनि खे रोज़ी हलाल या अल्लाह रब। रब या अल्लाह महिरबानी तुंहिंजी ऐं ज़ुल जलाल रोज़ीअ में अहिड़ी सभिनी खे बरकत ॾे पाण खाईनि तुंहिंजे नाले ॾे या अल्लाह रब। रब या अल्लाह ज़िंदगीअ तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर सभिनी खे ॾे राति ॾींहुं तुंहिंजो ज़िक्र चपते रहे ऐं ॾेखार रोज़ो ज़ियारत करे अचूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो या अल्लाह रब। रब या अल्लाह जदा पहिरीं करियूं या ख़ुदा कर न मोहताज तूं असांखे कॾहिं डप घणा आहिनि। ए दुख दूर कर मुश्किल आसान कर मोहम्मद सिद्दीक़ मिठवर बाबा आला जी दुआ आहे या अल्लाह या ख़ुदा रहमान रहीम हिनखे कर कबूल मक़बूल बरे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अल्लाह रब।